अस्सलाम वालेकुम नाज़रीन प्रोग्राम लाइव लाइन सां करे तव्हांजे मेज़बान डॉक्टर वाहिद बशपामर हाज़िर आहे। नाज़रीन तव्हां ख़ातिन प्रोग्राम में असां तव्हांखे मुख़्तलिफ़ बीमारियुनि जी ॼाण ॾींदा आहियूं। मुख़्तलिफ़ महिमान डॉक्टर असां सां गॾु हूंदा आहिनि जेके तव्हांखे उन बीमारी बाबति मुकमल ॼाण ॾींदा आहिनि। अॼु 14 नवंबर ते सॼी दुनिया में वर्ल्ड डायबिटीज़ डे मल्हायो पियो वञे, माना शुगर जी बीमारी जो आलमी ॾींहुं सॼी दुनिया में मल्हायो पियो वञे। ॾींहुं मल्हाइण जो जेको मक़सदु आहे उहो इहो आहे त जेकॾहिं डायबिटीज़ आहे या जेकॾहिं शुगर आहे त उन बीमारी खां कीअं बची सघिजे थो, उनजा सबब कहिड़ा आहिनि, उनजो इलाजु छा आहे। छो त सॼी दुनिया में जेका डायबिटीज़ आहे या शुगर जी बीमारी उहा तमामु तेज़ी सां वधी रही आहे। इन करे अॼु सॼी दुनिया में मुख़्तलिफ़ क़िस्मनि जी ॼाण ॾिनी पई वञे, मुख़्तलिफ़ जा सेमिनार आहिनि, हर आम ख़ासि माण्हू खे इहा ॼाण ॾिनी पई वञे त जेका शुगर जी बीमारी उहा थींदी छो आहे, उनखे रोके कीअं सघिजे थो। त अॼु असां उन ते ॻाल्हि ॿोल कंदासीं ऐं तव्हां बि शुगर जी बीमारी जे बारे में या जेकॾहिं उनजे हवाले सां को बि तव्हांखे सुवालु हुजे त तव्हां फ़ोन करे असांजे महिमान खां को बि सुवालु पुछी सघो था। जेकॾहिं कंहिंखे शुगर जी बीमारी आहे, शुगर जी बीमारी जेके कॉम्प्लिकेशन्स या जेके मुंझारा थींदा आहिनि उहे तमामु ख़तरनाक साबित थींदा आहिनि ऐं जंहिंजे करे मुख़्तलिफ़ ॿियूं बीमारियूं बि थी सघनि थियूं। उनजे बारे में तव्हांखे ॼाण ॾींदासीं त असां कोशिशि कंदासीं त तव्हांखे शुगर जे बारे में मुकमल ॼाण ॾियूं। इन सिलसिले में जेको मूंसां गॾु महिमान आहे उहो आहे डॉक्टर अमानुल्लाह अब्बासी ऐं जेके पाण असिस्टेंट प्रोफेसर आहिनि डाउ यूनिवर्सिटी हेल्थ साइंसिस कराची में, उन सां गॾु सिविल हॉस्पिटल में कमु कंदा आहिनि। ऐं डॉक्टर साहिब खां जेको सो पुछंदासीं त शुगर जे मर्ज़ खे कीअं घटाए सघिजे थो या उनजो इलाजु छा आहे। अचो त पंहिंजे महिमान सां ॻाल्हि जो सिलसिलो शुरू कयूं। डॉक्टर साहिब अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। वॾी महिरबानी डॉक्टर अमानुल्लाह अब्बासी तव्हां हिते असां डॉक्टर साहिब अॼु सॼी दुनिया में वर्ल्ड डायबिटीज़ डे मल्हाए पियो वञे। शुगर जो मर्ज़ जेको आहे उहो रुॻो ग़रीब मुल्कनि न पर अमीर मुल्कनि में बि जेको सो तमामु तेज़ी सां फैलिजी रहियो आहे। ऐं शुगर अहिड़ो मर्ज़ आहे जेकॾहिं हिकु दफ़ो कंहिंखे थी वञे त वरी छॾींदो न आहे। जेकॾहिं थी वञे त उन सां गॾो गॾु उहो सॼे जिस्म खे कमज़ोर करे सघे थो ऐं असांजे जिस्म जा जेके ख़ासि वाइटल जेके ऑर्गन्स उन्हनि खे डैमेज करे उन जूं बीमारियूं पैदा करे थो वठे। त शुगर जे लाइ जॾहिं असां वर्ल्ड डे जी ॻाल्हि था करियूं या आलमी ॾींहं जी ॻाल्हि था करियूं त छा उन जो को ख़ासि मक़सदु आहे, आम माण्हुनि खे ॼाण कान्हे उन ॼाण ॾियण लाइ इहो ॾींहुं मल्हाए थो वञे या इन बीमारी जे ख़ात्मे लाइ को उन में प्रोग्राम आहे? वाहिद साहब, वर्ल्ड डे जो मक़सदु आहे त पूरी दुनिया में जेके बि पब्लिक मौजूदु आहे उन सॼी पब्लिक खे इहा ओरिएंटेशन मिले, यानी हिकिड़ी ॼाण मिले त शुगर जो हिकिड़ो मर्ज़ आहे जेको हिकिड़ो मर्ज़ जेकॾहिं तव्हां उनजी शुगर खे सही कंट्रोल नथा करियो त उहो पार्टी खे वॾो नुक़सानु पहुचाए थो। ऐं असां इन डे जे मुताबिक़ पूरी दुनिया ऐं पब्लिक खे इहो मैसेज ॾींदा आहियूं त बाबा जेके शुगर जा तव्हांजे ख़ानदान में जेकॾहिं तव्हांखे फैमिली हिस्ट्री बि आहे शुगर जी त तव्हां स्क्रीनिंग करायो। हूअं बि हर माण्हू खे शुगर जे लाइ स्क्रीनिंग कराइणु खपे, तक़रीबन सालाना त कम अज़ कम पंहिंजो शुगर जो टेस्ट कराइणु खपे। इन खां अलावा जेके शुगर जा मरीज़ आहिनि उन्हनि जे लाइ बि अहम मालूमात असां वर्ल्ड डे वारे ॾींहुं फ़राहम कंदा आहियूं त जेके नयूं इन्वेस्टिगेशन छा डायबिटीज़ में छा हूंदो आहे, जेकॾहिं अॼु सॼो ॾींहुं छा के सेमिनार के लेक्चर के इंटरव्यूज़ छा हूंदो आहे, पब्लिक ताईं पहुचाइण जो को तरीक़ो ख़ासि हूंदो आहे? तरीक़ो इहो हूंदो आहे वाहिद साहब त असां इन वर्ल्ड हेपेटाइटिस डे जे ॾींहं ते हिकु त बैनर वग़ैरह छपाईंदा आहियूं जंहिंमें असां इहो मैसेज ॾींदा आहियूं त शुगर जे मर्ज़ खां बचो ऐं प्लस जेको आहे सो जेको इलाजु आहे शुगर जो उहो मौजूदु आहे। तव्हां उनजो मुकमल इलाजु करियो त जीअं तव्हांजा जेके लॉन्ग रनिंग कॉम्प्लिकेशन आहिनि शुगर जूं उन खां जीअं तव्हां बची सघो। हिकु इहो हूंदो आहे। ॿियो इहो हूंदो आहे त पब्लिक ज़ाहिर आहे जॾहिं तव्हां बैनर वग़ैरह ॿियो सेमिनार जेके असां कंदा आहियूं लेक्चर्स बि ॾींदा आहियूं, पब्लिक खे असां सम्झाईंदा बि आहियूं त तव्हां शुगर खे कंट्रोल कीअं करियो, कहिड़ियूं शयूं आहिनि जेके परहेज़ करणियूं आहिनि, कहिड़ियूं शयूं आहिनि जेके तव्हांखे खाइणियूं आहिनि। ऐं इन खां अलावा एक्सरसाइज़ प्रोग्राम छा हूंदो आहे, डाइट ते कीअं तव्हां कंट्रोल कयो, खाधो पीतो तव्हां कीअं खाओ, पंहिंजी ज़िंदगीअ जो जेको स्ट्रेस आहे, जेको टेंशन आहे, डिप्रेशन आहे, उन खे तव्हां कीअं घटायो, इन जे बारे में मालूमात सॼी टोटल। ऐं दवाऊं जेके तमामु सस्तियूं दवायूं अचनि थियूं, जेके महांगियूं दवायूं अचनि थियूं, सभु उन्हनि खे असां ॼाण ॾींदा आहियूं। इंसुलिन कीअं लॻे थो, इंसुलिन जूं तरीक़ेकार लॻाइण जो छा आहे, उनजा साइड इफेक्ट कहिड़ा आहिनि, कहिड़े तरीक़े सां इंसुलिन रखिजे। मतिलबु इहा त सॼी ॼाण तव्हां अॼोके ॾींहं ते ॾींदो, पर जेकॾहिं असां अचूं उन बाबति जेका इंसुलिन आहे उहा असांजे जिस्म जे कहिड़े हिसे में ठहंदी आहे ऐं उहा ठहणु बंदि छो थींदी आहे, इन जो को ख़ासि सबबु आहिनि? वाहिद साहब, इंसुलिन जेकी आहे असांजे जिस्म में हिकिड़ो हिसो आहे जंहिंखे असां लबलबाब चवंदा आहियूं। लबलबो जिस्म जो उहो पार्ट आहे जेको मैदे जे पोएं हिसे ते मौजूदु आहे, पोएं पासे खां, यानी जेकी मैदे जी जेकी पोईं हिसे जी दीवार आहे उन सां इहो तक़रीबन मौजूदु आहे। ऐं इहो जेको लबलबाब आहे इनखे असां पैंक्रियास चवंदा आहियूं। इन पैंक्रियास जा दरअसल ॿ पार्ट हूंदा आहिनि, हिकिड़ो एक्ज़ोक्राइन पैंक्रियास चवंदा आहियूं, ॿियो एंडोक्राइन पैंक्रियास चवंदा आहियूं। ठीकु आहे। हाणे हीउ जेको इंसुलिन आहे इहो एंडोक्राइन पैंक्रियास मां इहो रिलीज़ थींदो आहे,
जंहिंमें बीटा सेल्स ऑफ आइलेट्स ऑफ लैंगरहैंस जेके असां चवंदा आहियूं, इहे ख़ासि क़िस्म जा हिकिड़ा खलिया आहिनि, सेल आहिनि जेके इहा इंसुलिन जी प्रोडक्शन कंदा आहिनि, जेके इंसुलिन खे पैदा कंदा आहिनि। सो बीटा सेल्स ऑफ आइलेट्स ऑफ लैंगरहैंस जेके आहिनि इन जे लाइ रिस्पॉन्सिबल आहिनि, जेके इंसुलिन खे ठाहिनि था ऐं प्लस इंसुलिन इन लबे मां रिलीज़ थी करे पूरे बॉडी में वञे थी ऐं हर बॉडी जे हिसे ते उहा एक्शन करे थी। दरअसल इंसुलिन जो जेको कमु आहे, जॾहिं उहो बॉडी में वञी करे छा कंदी आहे? इंसुलिन जो कमु इहो आहे त जीअं उहा बॉडी में वेंदी त जेको ग्लूकोस आहे, शुगर जेका जेकी शुगर आहे, इन खे सेल जे अंदरि इंटर कंदी आहे। अच्छा, दाख़िल यानी ग्लूकोस खे पंहिंजे सेल जे अंदरि में उहा दाख़िल कंदी आहे, जंहिंजे करे सेल जे अंदरि जेको ग्लूकोस अंदरि शामिलु थी वेंदो आहे। जीअं सेल में अंदरि ग्लूकोस वेंदो त ग्लूकोस जी अंदरि उन सेल में थींदी उनजी मेटाबॉलिज़म ऐं उन मां एनर्जी वग़ैरह प्रोड्यूस थींदी, जंहिंखे असां मेटाबॉलिज़म चऊं, ऐं उन जे नतीजे में हिकिड़ी एनर्जी डेवलप थींदी जेकी सेल खे एनर्जी मिलंदी, ऐं उन एनर्जी जे बुनियाद ते सेल जा जेके बि फंक्शन्स आहिनि, जीअं फॉर एग्जांपल सेल जो फंक्शन, मतलब सॼो सेल उन एनर्जी करे एतिरो ताक़तवर थींदो जिस्म खे ताक़त मिलंदी, जी ईअं खणी चइजे। ऐं इन ॻाल्हि खे अॻिते वधायूं त हिकिड़ो कॉलर आहे असां सां गॾु। हेलो, अस्सलाम वालेकुम। सलीम ज़मानी टंडो कैसर सर। वॾी महिरबानी, छा पुछंदो डॉक्टर साहब खां? साईं पुछंदा इहो शुगर अचे थी त इन जो ख़तमु कोन्ह थिए हमेशह लाइ, ख़तमु वरी थी वञे त? जेकॾहिं शुगर कंहिंखे आहे त तव्हां चाहियो त दवाउनि सां ख़तमु थी सघे थी या न, इहो ई सुवालु आहे तव्हांजो? जी सर, हा, अहिड़ी कोन्हे का साईं माण्हू शुगर ख़तमु थी वञे हमेशह लाइ साईं? ठीकु आहे, तव्हांजो जवाबु ॾिनो, वॾी महिरबानी तव्हां असांखे फ़ोन कई। डॉक्टर साहब, तमामु अहम सुवालु आहे। जेकॾहिं कंहिंखे शुगर थी वई, छा अहिड़ियूं दवाऊं दुनिया में मौजूदु आहिनि या अहिड़ो इलाज जो तरीक़ो आहे जे शुगर ख़तमु थी वञे, इंसुलिन वरी ॿीहर बहाल थी वञे, अहिड़ो को तरीक़ो मौजूदु आहे हिन वक़्तु दुनिया में? वाइस साहब, रिसर्च कंटिन्यू आहे पर हिन वक़्त ताईं काई कामयाबी न मिली आहे, ऐं उन में काफ़ी शयूं ट्राए थियूं, कुझु एम्ब्रियो जा, फीटस जा कुझु सेल्स खणी करे उनखे जेको आहे सो इम्प्रूव करण जी कोशिशि कई वई, पैंक्रियास जा कुझु टिश्यूज़ जेके आहिनि खणी करे उनखे इम्प्लांट करे उनजी कोशिशि कई वई। मतिलबु हर लिहाज़ खां कोशिशूं जारी आहिनि। थी सघे थो मुस्तक़बिल में कुझु सालनि खां पोइ शायदि इन ते अञा का अहिड़ी रिसर्च अचे जेको पैंक्रियास आहे उनखे सॼो रीजनरेट करे हिकिड़े नए क़िस्म जो पैंक्रियास पैदा थी वञे जेको इंसुलिन खे ॿीहर रिलीज़ करणु शुरू करे। पर हिन वक़्त ताईं सिर्फ़ जेकी दवा आहे उहा सपोर्टिव आहे, कंट्रोल आहे, पर ख़तमु नथो करे। जेकॾहिं कंहिंखे शुगर आहे त ज़िंदगी भर रहंदी। अच्छा डॉक्टर साहब, तव्हां बीटा सेल जो ज़िक्र कयो, अल्फा बीटा सेल, छा जेके पेनक्रियास जे अंदरि जेके हार्मोन आहिनि जेके उते रिलीज़ थियनि था, जेके इहो जेका इंसुलिन उहा बि हिकु हार्मोन आहे, छा उहा बीटा सेल्स आहिनि या जेके अल्फा सेल आहिनि उहे पाण ऑटोमेटिक पाण ई डैमेज थी था वञनि, छाजे करे, या को वायरस थो लॻे उन्हनि खे? वाइस साहब, असल में छा हूंदो आहे त बीटा सेल्स ऑफ आइलेट्स ऑफ लैंगरहैंस जंहिंखे असां चऊं था, इहे सेल डिस्ट्रॉय कीअं था थियनि। हाणे इन जे डिस्ट्रक्शन जा काफ़ी फैक्टर्स आहिनि। जेको सभ खां टॉप मोस्ट फैक्टर आहे उनखे असां चवंदा आहियूं ऑटो इम्यून डिज़ीज़। ऑटो इम्यून डिज़ीज़ हिकिड़ो ॿियो बि कलर आहे, उनखे शामिलु करे पोइ अॻिते वधाईंदासीं त ऑटो इम्यून छो थींदो आहे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम साईं, केरु था ॻाल्हायो, किथां मुंहिंजा भाउ? गोदकी ॻाल्हायूं था, मोहम्मद नवाज़ अबड़ो। मोहम्मद नवाज़, वॾी महिरबानी। डॉक्टर असां सां गॾु, छा पुछंदो मोहम्मद नवाज़? जी साईं। डॉक्टर साहब खां छा सवाल कंदो तव्हां? साईं, नंढड़ी आहे, 14 सालनि जी, उनखे आहे 5 साल शुगर अथसि, इंसुलिन हणंदी आहे। अच्छा, पैदाशी हुनखे शुगर आहे? पैदाशी न हुयसि, 10 सालनि खां पोइ अथसि। घणनि सालनि खां पोइ? 10 सालनि खां पोइ। 10 सालनि खां। हाणे घणी उमिरि अथसि? हाणे नंढड़ी जी उमिरि आहे 15 साल। ठीकु आहे, इलाज वठो पिया? हा, इंसुलिन लॻाईंदा। ठीकु आहे, उनखां पोइ हुनखे फ़ाइदो आहे? हा, बसि इंसुलिन हलाए थी त सही आहे। असां ईअं चऊं था अहिड़ो इलाज हुजे जेको कोर्स कयूं साल 6 महीना ख़तमु थी वञे। बिल्कुलु, तव्हां जवाबु ॾिनो, ॾाढी ज़बरदस्त तव्हांजी ख़्वाहिश बि आहे, इन ते असां ॻाल्हायो पिए। नाज़रीन, तव्हांखे ख़बर हुजे त शुगर अहिड़ो मर्ज़ु आहे जेकॾहिं हिकु दफ़ो थी वञे त पोइ उहो ख़तमु नथो थिए, ऐं उनजे ख़ात्मे जे लाइ कोशिशूं त सॼी दुनिया में जारी आहिनि। पर डॉक्टर साहब खां इहो सुवालु पुछूं था त को अहिड़ो तरीक़े इलाजु आहे जेको मां अॻे बि पुछी चुको आहियां त शुगर जेका सां ख़तमु थी वञे। ऐं डॉक्टर साहब, जेको सुवालु हो अबड़े साहब जो त इहो ई हुयो त उनजी नंढड़ी जेका आहे उहा जॾहिं 10 सालनि जी थी त उनखे शुगर ज़ाहिर थी, छा जेकॾहिं पैदाशी शुगर जा इंसुलिन जे जेके डिपेंडेंट आहिनि, जेके असां चवां टाइप 2 जेका डायबिटीज़ आहे, त छा इहा इंसुलिन जॾहिं नंढे हूंदे खां ई न आई त 10 साल खां पोइ छो ज़ाहिर थी? वाइस साहब, इंसुलिन डिपेंडेंट डायबिटीज़ मेलाइटिस खे असां टाइप 1 चवंदा आहियूं। इंसुलिन पार्शली जेकी डिपेंडेंट हुजे उनखे टाइप 2 चवंदा आहियूं। अच्छा, हाणे इहो आहे त इंसुलिन जेको हींअर पाण अर्ज़ु थिए कयोसीं, ऑटो इम्यून डिज़ीज़ जेकी अर्ली एज खां ई शुरू थींदी आहे। हाणे इन में तव्हां हिकिड़ो सवालु पुछो पए, फैक्टर्स पुछा पए त इहा ऑटो इम्यून थिए छो थो।
जेकी न पहिरीं त हिनखे जवाबु ॾियूं त इहा नंढड़ी खे 10 सालनि खां पोइ छो ज़ाहिर थिए या 5 सालनि खां पोइ बि ज़ाहिर थियणु इन जो जवाबु इन में ई शामिल आहे जेको पाण डिस्कस कयूं था त इहा इन एज में अमूमन थींदी आहे इंसुलिन डिपेंडेंट डायबिटीज़ मेलाइटिस। माना इंसुलिन ॾींदासीं त कमु थींदो, जेके न पैदाइशी तौर ते ठहे ई न पई। पैदाइशी तौर ते इंसुलिन ठहियलु हूंदी आहे भाई साहब, मौजूदु हूंदी आहे। बीटा सेल्स ऑफ आइलेट्स ऑफ लैंगरहैंस जेके आहिनि उहे डिस्ट्रॉय थी वेंदा आहिनि। अच्छा, उहे ईअं डिस्ट्रॉय थींदा आहिनि जो ऑटो इम्यूनिटी डेवलप थींदी आहे। ऑटो इम्यूनिटी जी ॻाल्हि पई कईसीं, हा बिल्कुलु, कि जीअं बैक्टीरिया आहे, जीअं में वायरस आहे, कुझु एनवायरमेंटल फैक्टर्स आहिनि, सोशल फैक्टर्स आहिनि, इहे सभु जेके बि आहिनि, वायरस आहे, बैक्टीरिया आहे, फंगाई आहे, इहे सभु जेके फैक्टर्स आहिनि पाण में मिली करे, ऐं प्लस हिकिड़ो अहिड़ो फैक्टर्स बि आयो आहे जेको स्टिल नॉट नोन आहे, जंहिंखे असां इडियोपैथिक चवंदा आहियूं। कुझु उन ते रिसर्च हले पई, उन मां बि ख़बर पइजी वेंदी। पोइ इन में थिए इहो थो वाइस साहब त जिस्म में क़ुवत मुदाफ़ियत जेकी इंसान जी आहे उहा इंसान जे ख़ुदि पंहिंजे ख़िलाफ़ु थी वञे। जेके पैंक्रियाटिक टिशू आहिनि, जेको बीटा सेल्स ऑफ आइलेट्स ऑफ लैंगर जा जेके खलिया आहिनि, उन जे ख़िलाफ़ु असांजो जिस्म पंहिंजो पाण विढ़णु शुरू करे थो। जी जी, इन जे करे छा थिए थो त उहे जेके एंटीबॉडीज़ ठहनि थियूं बॉडी में, एंटीबॉडीज़ जो मतिलबु आहे पुलिसमैन्स जेके अगेंस्ट थियनि। हाणे उहे पुलिसमैन जेके आहिनि उहे असांजे बॉडी जे ख़ुदि ख़िलाफ़ था थी वञनि। छा उन जेके आहिनि जॾहिं ऑटोइम्यून थींदो, छा इहे बीटा सेल अल्फा सेल सभु डैमेज थी वेंदा? अल्फा सेल जो हिन में रोल न हूंदो आहे। बीटा सेल्स ऑफ आइलेट्स ऑफ लैंगरहैंस उहे डैमेज थी वेंदा, उहे स्पेसिफिकली उहे सेल जेके आहिनि उहे डैमेज थींदा, डिस्ट्रॉय थींदा। जे उहे डिस्ट्रॉय थींदा त ज़ाहिर आहे इंसुलिन ठहे उन्हनि सेल्स में, इंसुलिन डिपेंडेंट त ॿारनि में ईअं थिए थो, नंढी उमिरि में जेके ईअं थिए थो। अच्छा, छा हे सॼी उमिरि इंसुलिन लॻाईंदा? हाँ भाई साहब, हिनखे ऑलमोस्ट लाइफ टाइम जेकी आहे उहा इंसुलिन, माना अहिड़ो कोई इलाज अञा मौजूदु न आहे त जंहिंसां इहो इंसुलिन बिल्कुलु मुकमिल तौर ते ख़ात्मे वारो इलाज अञा ताईं कंट्रोल इंसुलिन जे ज़रिए रिसर्च हले पई, पर अञा असांखे हिकिड़ो ॿियो बि कॉलर आहे असां सां। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम सर। साईं महिरबानी, केरु था ॻाल्हायो, किथां आंदा? फतेह मोहम्मद जतई सांगल मां पियो ॻाल्हायां। वरी महिरबानी। फतेह मोहम्मद छा पुछंदो? सर मां पुछंदुसि त टाइप 2 डायबिटिक जेका आहे इन में इंसुलिन त यूज़ कंदा आहियूं, जेॾी महिल रेंज आउट ऑफ थी वेंदो आहे, बट छा टेबलेट सां उहा हिकिड़ी जॻह ते मेंटेन छो न आहे थींदी? ठीकु आहे, डायबिटीज़ 2 टाइप 2 ठीकु आहे, तव्हां जवाबु ॾींदो। वॾी महिरबानी, तव्हां असांखे फ़ोन कई, तव्हांजी वॾी महिरबानी। डॉक्टर साहिबु ॾाढो अहम सुवालु त डायबिटीज़ 2 जेका आहे उहा टेबलेट सां छो नथी कंट्रोल थिए जो असां इंसुलिन ते हलिया वेंदा आहियूं? वाह साहब, अमूमन इहो हूंदो आहे त टाइप 2 अमूमन मोस्ट ऑफ द टाइम टेबलेट ते कंट्रोल थींदी आहे। हाणे असुल में छा हूंदो आहे, जीअं तव्हां हिकिड़ी ॻाल्हि ॿुधी हूंदी त हमेशह हर शइ जी ABC हूंदी आहे। डायबिटीज़ जी ट्रीटमेंट जी जेकी ABC आहे, जेको बेसिक रूट आहे, उहो पहिरियां स्टार्ट थिए थो डाइट खां। न, हिन जो सवाल जो जवाबु ॾियो, उन ते अचूं था। जवाब त तव्हांखे मतिलबु ईअं थिए थो जेकॾहिं को पेशेंट तव्हांजो टेबलेट ते आहे पर उनखे उहा टेबलेट जॾहिं असर न कंदी आहे त तव्हां इंसुलिन ते वठी वेंदा आहियो उनखे? बिल्कुलु वठी वेंदा आहियूं। उनजो ॾिसो न, रीज़न इहो आहे त टेबलेट हिकिड़ो माण्हू खाए थो मिठो, उनखे टेबलेट किथां कंट्रोल कंदी? हिकिड़ो माण्हू मिठे ते कंट्रोल, जेकॾहिं कंट्रोल करे त टेबलेट हलंदी, गोरियूं हलंदियूं, जेकॾहिं कंट्रोल नथो करे त इंसुलिन ते वेहणो पवंदो। डाइट कंट्रोल प्लस एक्सरसाइज, गोरियूं असर ॾेखारींदी, न त पोइ इंसुलिन ते। जेकॾहिं तव्हां डाइट ते कंट्रोल कोन था कयो ऐं उन ते पोइ त लाज़मी तव्हांखे इंसुलिन ते माना वेंदा आहिनि, माना गोरियुनि वारा पेशेंट इंसुलिन ते वञी सघंदा आहिनि। हिकिड़ो ॿियो बि कॉलर आहे असां सां। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम सर, आउं बदीन मां पियो ॻाल्हायां, सैयद फरहान अली। फरहान अली, वॾी महिरबानी। छा पुछंदो डॉक्टर साहिब खां? सर आउं इहो पुछंदुसि डॉक्टर साहिब खां न, मूंखे जिल्द ते माना इलाही एलर्जी आहे ऐं जेके कारा कारा दाग कोन थी वेंदा आहिनि चमड़ी ते, उहे दाग थी विया आहिनि मूंखे। हा, छाजे करे थिया आहिनि? सर ख़ारिश जे करे थिया आहिनि मूंखे। न, का तव्हांखे शुगर जो मर्ज़ का ॿी का अहिड़ी शइ आहे तकलीफ़? हा सर, को बि मर्ज़ कोन्हे, शुगर जो का शइ कोन्हे सर, कारा कारा निशान जेके कोन चमड़ी ते थी वेंदा आहिनि। हा हा, कंहिं डॉक्टर खे ॾेखारियो अथव? हा सर, डॉक्टर खे ॾेखारियो, उहे छा था चवनि? नेशनल जाकत में ॾेखारियो, उते बि दवाऊं उन्हनि लिखी ॾिननि, उनखां फ़ाइदो कोन पियो थिए। न, उहे चवनि छा था, ठीकु थी वेंदो, न थींदो, छा मसइलो आहे? जी, उन्हनि डॉक्टरनि खां तव्हांखे कुझु एडवाइस कयो? इलाही इलाज करायो, उनमें ख़बर कोन थी वई। ठीकु आहे, तव्हांजे जवाब ॾियो, वॾी महिरबानी। तव्हां असांखे फ़ोन कयो। डॉक्टर साहिबु आहे त थोरो हटी करे तव्हांजे टॉपिक खां, पर छा उहो जेके दवा मुख़्तलिफ़ डॉक्टरनि ॾे बि वियो आहे, तव्हां छा एडवाइस कंदो हिनखे? इन जो ॾिसो, पहिरीं ॻाल्हि इहा आहे त इहा जेके एलर्जिक जेके डर्मेटाइटिस आहे, हाणे इन में बेस्ट जेको सॉल्यूशन, कारा दवा जिस्म ते थी था वञनि, इन जो बेस्ट सॉल्यूशन इहो आहे त स्किन बायोप्सी थिए। अच्छा, हा, पंच बायोप्सी थींदी। हाणे जीअं लैकेन नेशनल मां ॿुधाइनि पिया त ट्रीटमेंट असां वठूं था,
हिकिड़ो वॾी अस्पताल में अचे ऐं उतां जेको मुंहिंजो मशवरो आहे हिकु त स्किन बायोप्सी, ॿियो वधीक जेकॾहिं फर्दर कंहिं डर्मेटोलॉजिस्ट सीनियर सां अञा वधीक बहितर आहे। सॉल्यूशन आहे ऐं डॉक्टर साहिब जो मशवरो तव्हां ॿुधी वरितो हूंदो त तव्हां सुठे कंहिं चमड़ी जे माहिर डॉक्टर खे ॾेखारियो ऐं हिन जे बराबरि जेकॾहिं तव्हां इन्वेस्टिगेशन करे इलाजु करायो त कोई एॾो मसइलो न आहे, हिन जो इलाजु थी सघे थो। डॉक्टर साहिबु तव्हां सां ॻाल्हियुनि जो सिलसिलो जारी आहे, पर वक़्तु थियो हिकिड़े नंढे वक़्फ़े जो। नाज़रीन वठूं था हिकिड़ो नंढो वक़्फ़ो। वेलकम बैक नाज़रीन। पंहिंजी ॻाल्हियुनि जो सिलसिलो ॿीहर डॉक्टर अमर अब्बासी सां शुरू करियो। अॼु असां शुगर जी बीमारी ते ॻाल्हाए रहिया आहियूं। तव्हां बि फ़ोन करे डॉक्टर साहिब खां को बि सुवाल पुछी थो त शुगर जी जेके कॉम्प्लिकेशन थींदियूं आहिनि उन में पेर ख़राबु थी वेंदा आहिनि। ख़ासि तौर ते असां डॉक्टर साहिब खां पुछंदासीं पेर छो ख़राबु थींदा आहिनि, एतिरो ख़राबु थींदा आहिनि जो कटणा पवंदा आहिनि। त तव्हांजो को बि सुवाल हुजे त डॉक्टर साहिब पुछो, पर हिकिड़ी महिरबानी करे जॾहिं तव्हां फ़ोन करे त पंहिंजी टीवी जो आवाज़ु घटि रखो त जीअं डॉक्टर साहिब खे तव्हांजी ॻाल्हि सम्झ में अचे। डॉक्टर साहिबु ॻाल्हायोसीं पिए, फ़ोन बि आहे, मुख़्तलिफ़ जवाब बि तव्हां ॾिना पिए त ऑटो इम्यून में इहे बीटा सेल जेकॾहिं डैमेज थी वञनि छा उहे ॿीहर रिपेयर थी सघनि था, ॿीहर ठीकु थी सघनि था? को अहिड़ो हार्मोन आहे जो पिट्यूटरी ग्लैंड मां अचे उन्हनि खे ॿीहर रिपेयर करे, अहिड़ी को सूरत हाल आहे? भाई साहब, रीजनरेटिव कैपेबिलिटी जेकी आहे डिस्ट्रक्शन खां पोइ पैंक्रियाज़ में तमामु घटि आहे। जिते डिस्ट्रक्शन थिए थी उन एरिया में स्कार फॉर्मेशन थी वेंदी आहे, यानी फाइब्रोस थी वेंदी आहे उहा एरिया, ऐं उन एरिया में रीजनरेशन जेको आहे उहो अमल जेको आहे उहो एतिरो स्ट्रॉन्ग न आहे, पॉसिबल न आहे। बाक़ी इहो आहे त तव्हां ऑटो इम्यूनिटी खां बचायो कीअं। इम्पॉर्टेंट शइ इहा आहे त तव्हांजी ऑटो इम्यूनिटी थी वई। हाणे क्या हिकिड़ी ऑटो इम्यूनिटी त अहिड़ी बि आहे जेकी इडियोपैथिक आहे, अञा त असांखे ख़बर ई न आहे। पर ॿियूं जेके ऑटो इम्यूनिटी आहिनि जेके काज़िस, उन में जेको आऊं तव्हांखे अर्ज़ु कयो त उन में नंबर 1 त बैक्टीरिया आहे, नंबर ॿियो जेको आहे उहो वायरस आहे, नंबर 3 फंगस आहिनि, नंबर 4 हिकिड़ो तव्हांजो एनवायरमेंटल पॉल्यूशंस जेके आहिनि, पॉल्यूट्स, उहे बि इम्पैक्ट कंदा आहिनि। उहे जीअं जिस्म में वञनि था, इहे हिकिड़ी क़िस्म जूं एंटीजन्स आहिनि। इहे जीअं बॉडी में वेंदियूं आहिनि त असांजी बॉडी उन्हनि जे ख़िलाफ़ु एंटीबॉडीज़ ठाहींदी आहे। पोइ इहे एंटीजन्स के अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जेके पैंक्रियाज़ जो जेको बीटा सेल्स आहे उन जे बिल्कुलु सिमिलर हूंदियूं आहिनि। त पोइ हाणे इहो थींदो आहे त बॉडी हुनखे ग़लति रिकग्नाइज़ कंदी आहे, त हू जेके एंटीजन बॉडी इहो सम्झंदी आहे त इहा जेकी पैंक्रियाज़ जे अंदरि जेके बीटा सेल्स आहिनि इहा एक्चुअल फॉरेन बॉडी करे, त पोइ उहे जेके बैक्टीरिया एनवायरमेंट जा अचनि था उन खे प्लस जेको आहे तव्हांजो बीटा सेल्स ऑफ आइलेट्स ऑफ लैंगरहैंस जेके आहिनि उन्हनि खे डिस्ट्रॉय थी करे। अच्छा, स्ट्रेस आहे जेका परेशानी आहे तमामु घणी आहे असां वटि साउथ एशिया में तमामु घणी आहे। स्ट्रेस जी परेशानी जे करे बि असांजे ज़हन ते, असांजे हार्मोन ते तमामु वॾो असरु थिए ऐं परेशानी जे करे, डिप्रेशन करे हार्मोन बि रिलीज़ थियनि, छा उहे बि असांजे बीटा सेल ते कोई इफेक्ट कंदा आहिनि? हा भाई साहिबु, उहो इन लिहाज़ खां कंदा आहिनि। ॾिसो, बीटा सेल्स ॿिनि तरीक़नि सां डिस्ट्रॉय थींदा आहिनि। हिकिड़ो ऑटो इम्यूनिटी जेको आऊं अर्ज़ु कयो पाण जेके डिस्कस पिया कयोसीं, ॿियो हूंदो आहे एग्ज़ॉस्शन, एग्ज़ॉस्ट थी वञे, यानी एतिरी इंसुलिन ठाहे तव्हां ॾिठो हूंदो न त का शइ जेकॾहिं तव्हां घणो उनखे जेको आहे हीटअप कंदा आहियो त पोइ उनजो धुओं उथणु शुरू कंदो आहे, उहो बाक़ाइदा उभरणु शुरू कंदो आहे ऐं उहो बर्तन खां ॿाहिरि निकिरणु शुरू कंदो आहे। सो सिमिलरली जेकॾहिं तव्हांजी बॉडी जी रिक्वायरमेंट इंसुलिन जे लाइ वधी थी वञे त बीटा सेल्स ते लोड वधे थो, जॾहिं लोड वधे थो उहो बर्न आउट इफेक्ट थिए थो, उहे एग्ज़ॉस्ट थी था वञनि। हाणे जेको मेन शइ आहे इहा त स्ट्रेस में छा आहे त तव्हांजी बॉडी में वाइट साहब ॿिनि क़िस्मनि जा हार्मोन आहिनि, हिकिड़ो एनाबोलिक हार्मोन, ॿिया केटाबोलिक हार्मोन। अलाह जी कुदरत इहा आहे त असांजे जिस्म में सिर्फ़ु एनाबोलिक हार्मोन सिर्फ़ु इंसुलिन ई आहे, ॿिया सभु केटाबोलिक हार्मोन आहिनि। हाणे जॾहिं माण्हू खे स्ट्रेस थिए थो, जॾहिं माण्हू डिप्रेशन में वञे थो त उन वक़्तु तव्हांजे बॉडी में एड्रीनलिन ऐं नॉर एड्रीनलिन इहे हिकिड़ा हार्मोन आहिनि जेके तव्हांखे एनीमी हार्मोन बि असां चऊं। जेकॾहिं इहे नॉर्मल लिमिट में आहिनि त इहे असांजा दोस्त आहिनि, दे आर फ्रेंड्स, पर जेकॾहिं पंहिंजे लिमिट खां क्रॉस करे वञनि त इहे एनिमी सॾाइबा आहिनि। हाणे इहे जेके हार्मोन्स आहिनि इहे बॉडी ते एतिरो स्ट्रेस विझनि था जो इंसुलिन जी रिक्वायरमेंट वधाईंदा आहिनि। हाणे जॾहिं इंसुलिन जी रिक्वायरमेंट वधंदी त इंसुलिन खे ओतिरो रिलीज़ थियणो पवंदो, त जेके सेल्स आहिनि तव्हांजा उहे एतिरो रिलीज़ करे करे बिल आख़िर उहे थकिजी पवंदा आहिनि, जेके असां एग्ज़ॉस्ट या बर्न आउट इफेक्ट कयूं। त इहो जेको स्ट्रेस आहे बॉडी में, जेको टेंशन आहे, जेको जंहिंखे सोच चइजे, जंहिंखे वहम चइजनि, इहे जेके बीमारी आहे इहा हिकिड़ी वॾी डिज़ीज़ आहे जंहिंमें तव्हांजा एड्रीनलिन, नार, इवन कार्टिसोल, ग्रोथ हार्मोन इहे सभु वधनि था ऐं इहे सभु तव्हांजे जेको आहे बॉडी ते स्ट्रेस विझनि था, जंहिंजे करे इंसुलिन जी रिक्वायरमेंट वधे थी ऐं जंहिंजे करे बीटा सेल्स ऑफ आइलेट्स ऑफ लैंगरहैंस उहे जेके एग्ज़ॉस्ट थियनि था ऐं उन जी एग्ज़ॉस्ट थियण जे करे
उहो बीटा सेल्स ऑफ वायलेट्स ऑफ लेगरहेंस जेके आहिनि उहे बर्न आउट थी वञनि था, जंहिंजे करे इंसुलिन जो रिलीज़ आहिस्ता आहिस्ता घटिजी वञे थो ऐं उहो शुगर जो सबबु बणिजे थो। इहो अमूमन जेको आहे वाइद साहब टाइप 2 डायबिटीज़ में स्ट्रेस जो घणो रोल टाइप 2 डायबिटीज़ में आहे। जॾहिं माण्हू में चए टाइप 1 में आहे पर पार्शल रोल, पर फुल जेको रोल आहे उहो टाइप 2 में आहे। हेलो अस्सलाम वालेकुम। साईं वालेकुम सलाम जी अदा केरु था ॻाल्हायो किथां? साईं सलीम ज़मानी टंडो केसर सर। वॾी महिरबानी, छा पुछंदो डॉक्टर साहब? साईं असां ॿाहिरां जो इलाज जी हाणे असां निम जा गऊंच आहिनि, अंबनि जा गऊंच ऐं साईं ॼमूं जा ऐं जैतून जा, इहा साईं ॾस मिलियो आहे शुगर लाइ, असां इस्तेमालु करूं था हिनखे। न तव्हांखे शुगर आहे छा? शुगर साईं असांखे 14-15 साल खां आहे ऐं उन में गोरी इस्तेमालु कोन कंदो आहियां, वॉक कंदो आहियां शाम जो सर। अच्छा वॉक बि कंदा, गोरी सां कंट्रोल में आहे शुगर? कंट्रोल में सही है साईं, नॉर्मल है, वेट भी सही है, बिल्कुल सही है साईं। पोइ तव्हां डॉक्टर साहब खां छा था पुछणु चाहियो? डॉक्टर साहब खां छा था पुछणु चाहियो? पुछणु चाहींदो साईं जेकॾहिं गोरियुनि खां अलावा जेकॾहिं असां इहो इस्तेमालु करियूं ॿाहिरां जो नुस्ख़ो सही आहे साईं? टोटका इस्तेमालु करियूं या का ॿिया तरीक़ा? ठीकु आहे, वॾी महिरबानी, तव्हांखे जवाबु ॾींदो। वॾी महिरबानी साईं, जेकॾहिं दवाऊं जेके शुगर जूं असां इस्तेमालु करियूं था पर उन्हनि खे छॾे जेकॾहिं देसी तरीक़े इख़्तियार कजे त छा शुगर खे कंट्रोल करे सघिजे थो? वाइ साहब ॾिसो, देसी तरीक़नि में जेके ड्रग्स आहिनि, जेके जड़ी बूटियूं आहिनि या अहिड़ो को मामिलो आहे, उन्हनि ते त रिसर्च अञा असांजी कंप्लीट न आहे। हाणे हीअ जेके आहिनि इहे रिसर्च प्रोडक्ट आहे, वैसे बि इहे जेके प्रोडक्ट्स आहिनि ऑलमोस्ट फ्रीगरी इहे इन्हनि जड़ी बूटियुनि मां ई ठहंदा आहिनि, कुझु बैक्टीरिया मां ठहंदा आहिनि। हीअ जेकी मेडिकल जी दवा आहे इहा का जेको हवानि मां कोन थी ठहे, इहा जड़ी बूटियुनि मां ई ठहंदियूं आहिनि। उनखे एक्सट्रैक्ट 2, 4, 10 दफ़ा करे उन मां पोइ जेके बेनिफिशरी प्रोडक्ट्स आहिनि उहे एक्सट्रैक्ट करे कढिया वेंदा आहिनि। पर हाणे देसी जेकी प्रोडक्ट आहे उन में एंटी डायबिटिक ज़रूरु हूंदी, पर जेके नुक़सान वारा रॉ मटीरियल आहे जेको असांजे बॉडी लाइ नुक़सानदेह आहे उन खे ॾेई नथो सघे। जेके कॉमन शयूं आहिनि, जीअं बाबा तव्हां मिठे खां परहेज़ कयो, तव्हां डाइट पंहिंजी तमामु घटायो, एक्सरसाइज़ प्रोग्राम पंहिंजे बॉडी जो रखो ऐं वज़न पंहिंजो न वधायो, जेकॾहिं इहे बेसिक शयूं तव्हां कयो था त इहो देसी टोटको बि आहे, जेकॾहिं तव्हां यूज़ कयो त इहो फ़ाइदेमंद बि आहे। इन सां गॾु दवा बि इस्तेमालु कयो। बिल्कुलु। अच्छा अहिड़ो को तरीक़ो आहे दुनिया में, अहिड़ो को तरीक़ो आहे त असां पंहिंजे जेके इंसुलिन आहे उन जा बीटा सेल खे बहाल करियूं, इंसुलिन हमेशह बरक़रार रहे, शुगर असांखे थी न सघे, अहिड़ा के तरीक़ा आहिनि लाइफ स्टाइल जा त असांखे शुगर थिए ई न? वाहिद साहब बिल्कुलु तव्हांजो बहितरीनु सुवालु आहे। हाणे इन में जेके फैक्टर्स आहिनि जेके डायबिटीज़ कराइनि पिया उन में तव्हां कॉलर पहिरीं उनखे शामिल था कयो। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम सर, मां मोहरम ॻाल्हायां पियो जेकाबाद खां। वॾी महिरबानी, छा पुछंदो डॉक्टर साहब खां? सर मां सिर्फ़ु डॉक्टर साहब खां इहो पुछंदुसि त इन जी वॾा वञण जी माना हिकिड़ी एज लिमिट छा आहे ऐं इन खां बचाव जो तरीक़ो छा आहे जीअं असां इन डिज़ीज़ में इन्वॉल्व न थियूं? सवाल मां तव्हां सम्झो कोन त शुगर वधण जो सबबु छा आहे इहो पुछणु था चाहियो? न सर, हिकिड़ो नॉर्मल माण्हू आहे जी, ठीकु आहे, उहो शुगर खां बचाव जे लाइ छा करे? मां हिकिड़ी ठीकु आहे, हिकु त इहो थियो त बचाव जे लाइ छा करे, ॿियो? ऐं सर इहो उनजी हिकिड़ी इन थियण जी एज कहिड़ी आहे? माना अगरि एज कहिड़ी आहे? ज़बरदस्त ज़बरदस्त, तव्हांखे जवाबु ॾियूं था। ॿियो को सवाल त न आहे तव्हांजो? सर महिरबानी महिरबानी साईं। अच्छा इन अहम सवाल आहे। बिल्कुलु। छा उमिरि आहे का ख़ासि शुगर थियण जी? वाइ साहब पहिरीं ॻाल्हि इहा आहे त शुगर थियण जो को एज लिमिट न आहे, कॾहिं बि थी सघे। ठीकु आहे, हिकु त इहो जवाबु। ऐं नंढपिण में, यंग एज में, ॿारनि में ऐं वॾनि में, पोड़नि में, सभिनी में थी सघे थी। पर कॉमन जेको आहे ॿियो बचाव जा तरीक़ा जंहिं ते अॻे ई ॻाल्हायोसीं पिए हलायूं था त 40 इयर्स एज खां पोइ इन जा चांस शुगर जा घणा था, 40 सालनि जी उमिरि खां पोइ चांसिस वधीक आहिनि एज़ कम्पेयर टू अर्ली। पर ज़रूरी न आहे थिए, ज़रूरी न आहे न थिए का ज़रूरी। जेके हाणे अहम ॻाल्हि आहे कि बचाए कीअं कजे, हिकिड़ो माण्हू पाण खे शुगर खां कीअं बचाए। हाणे इहो जेके शयूं आहिनि भाई साहब, पहिरियों हिकिड़ो बेसिक जीअं ABC जी ॻाल्हि कईसीं त पहिरियों ॻाल्हि इहा आहे त पहिरें नंबर ते इंसान खे पंहिंजो बायोलॉजिकल क्लॉक जेको कुदरत तव्हांजे दिमाग़ में रखियो आहे, बिल्कुलु तव्हां जेकॾहिं उन निज़ाम जी पासदारी कंदव त लाज़मी तव्हांजी बॉडी जी पासदारी थींदी। उहो कहिड़ो आहे ॿुधायो? हाणे उहो निज़ाम इहो आहे त भाई साहब ॾिसो, असांजो अलाह साईं बायोलॉजिकल क्लॉक रखियो आहे त सुबुह जो पाण तव्हां जल्दी उथो जी, राति जो तव्हां जल्दी सुम्हो, सुबुह जो जल्दी उथी पंहिंजो निमाज़ वग़ैरह पढ़ी करे एक्सरसाइज़ कयो यानी वॉक कयो, ऐं प्लस जेको आहे तव्हां राति जो जल्दी सुम्हण जो मक़सदु इहो आहे त तव्हां 8, 9, 10 बजे ताईं तव्हां सुम्ही पओ। हाणे हिकिड़ो पहिरियों जेकी पॉइंट आहे, बेसिक पॉइंट आहे, उहा इहा आहे। हाणे इन में फ़ाइदा कहिड़ा आहिनि? फ़ाइदा इहे आहिनि त तव्हां जॾहिं तव्हांजी निंड कंप्लीट थिए थी त तव्हांजा जेके एड्रिनलिन, नॉर एड्रिनलिन, ग्रोथ हार्मोन, कार्टिज़ोल जेकी लेवल आहे उहा सॼी सप्रेस थी वञे। सही।
ऐं उन में इंसुलिन जी लेवल तव्हांजी भारी थी वञे इन्हनि हार्मोन जे मथां, ऐं इन करे उहा वधी थी वञे, उहा वधी थी वञे, तव्हांखे बैलेंस करे सघे थी, तव्हांजो स्ट्रेस जेको आहे इन में अधु खां अधु ख़तमु थो थी वञे। सही, हिकिड़ो इहो बेस्ट रेस्ट में तव्हांजा काउंटर प्रोडक्टिव हार्मोन रिलीज़ न थींदा, हिकु इहा पॉइंट आहे। ॿी पॉइंट आहे खाधे खाइण वारो। खाधो खाइण जो मक़सदु ॾिसो, नाश्तो नाश्ते जे टाइम ते कबो आहे, लंच जे टाइम ते थिए, ऐं डिनर जे टाइम ते थिए। तव्हां टाइमिंग स्पेस अलॻि कंदव त अननेसेसरी बॉडी खे इंसुलिन रिलीज़ करिणो पवंदो, जेके सर्कैडियन रिदम जे ख़िलाफ़ु आहे। हिकिड़ो माण्हू जो बायोलॉजिकल क्लॉक में सुबुह जो गश तव्हांजे वाइसअप ढवंद कलाक 24 घंटनि में अल्लाह पाक हर 8-8 घंटनि में तव्हांजा गश ऑफ हार्मोन्स रिलीज़ थींदा आहिनि, हिकिड़ी साइकिल रखियल आहे। हाणे तव्हांजो फास्टिंग टाइम ते जेके गश ऑफ हार्मोन रिलीज़ थियनि था उन वक़्तु तव्हां नाश्तो कयो कोन, तव्हां मंझंदि जो अचां हिकिड़ो कॉलर उनखे शामिल थो कयां। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम जी अदा सर, इस्माइल लगारी तो ब्लैड आरपी में वरी महिरबानी। इस्माइल छा पुछंदो? सर डॉक्टर साहब का सवाल इहो आहे त पंहिंजो शुगर जी कीअं ख़बर पवंदी असांखे, ऐं मतिलबु कोई उन्हनि जूं निशानियूं ऐं उनखे बचाइण जे लाइ बि तरीक़े? ठीकु आहे, ॾाढो ज़बरदस्त तव्हांजो सुवालु आहे। तव्हां 2 मिंट सब्र कयो, जेको डॉक्टर साहब ॻाल्हाए पियो उहो जॾहिं पूरो थींदो तव्हांखे जवाबु ॾींदो, ॿुधिजो, तव्हांजी वॾी महिरबानी। ॾाढो ज़बरदस्त आहे, कहिड़ियूं निशानियूं कीअं ख़बर पए त शुगर थी आहे। अच्छा साईं, जेकॾहिं असां हिकिड़ो नाश्तो, मां हिन ॻाल्हि तव्हां जेके ॿुधायां पई जेका असां कॉलर खां पहिरीं पई, त जेकॾहिं नाश्तो मूंखे 8 बजे करिणो आहे, जेकॾहिं मां 10 बजे करियां या 11 बजे करियां त कहिड़ा नुक़सान थी सघंदा? नुक़सान इहे थींदा भाई साहब त तव्हांजो सर्कैडियन रिदम जी साइकिल 8-7 जी रखियल आहे। हाणे उहा साइकिल नाश्तो मिलणु घुरिजे, मिलणु खपे त जीअं तव्हांजो बैलेंस ठही वञे। ठीकु आहे। हाणे ॿीहर 10 बजे वरी ॿीहर तव्हांजी बॉडी स्ट्रेस कंदी, वरी ॿीहर गश ऑफ हार्मोन रिलीज़ थींदा, बार बार तव्हांजी बॉडी खे हार्मोन रिलीज़ करिणो पवंदो, इन करे इंसुलिन ते असर पवंदो। इंसुलिन तव्हांजो बार बार रिलीज़ करण सां तव्हांजा बीटा सेल्स एग्ज़ॉस्ट थी वेंदा। ठीकु आहे, अहिड़े तरीक़े सां जेकॾहिं मंझंदि जी मानी आहे उनजो बि हिकिड़ो टाइम फिक्स आहे, 2 बजे तव्हांजे 1 बजे 2 बजे जे अंदरि तव्हांजो लंच टाइम ख़तमु आहे, ऐं डिनर जो टाइम तव्हांजे 7-8 बजे ताईं ख़तमु आहे। उनखां पोइ जी रेस्ट आहे। ॾिसो अल्लाह पाक त 7-8 खां वठी सुबुह जे 6-7 ताईं केॾो हिकिड़ो लंबो पीरियड रखियो आहे रेस्ट जो, त इन में जेके बि सॼे ॾींहं में तव्हांजा स्ट्रेसिस थिया उहे काउंटर बैलेंस थियनि, ऐं तव्हांजे बॉडी ते जेको स्ट्रेस आहे उहो सॼो बैलेंस थी वञे। अच्छा, मां हिकिड़ी ॻाल्हि हिन ते ॿुधायां, ॾाढो ज़बरदस्त सवाल आहे। जेकॾहिं असां वटि हिते त ठीकु आहे, साउथ एशिया जे मुल्कनि में त खणी इहा प्रॉब्लम आहे, जेके बि मसइला आहिनि या कीअं बि शुगर थी वञे उनजा घणा फैक्टर आहिनि, डिप्रेशन बि आहे, मसइला बि आहिनि, कुझु बि आहे। पर जेके तरक़ी पज़ीर मुल्क आहिनि, जेके शाहूकार मुल्क आहिनि, उते बि शुगर वधी रहे। छा उते इहो सबबु आहे त हो जेको राति देरि ताईं जगनि था, मानी वक़्त सां नथा खाइनि, इन करे उते शुगर वधी रहे? इहो ई बेसिक सबबु आहे। उहो राति जो 2 बजे 3 बजे जेको सुम्हंदो ऐं ॾींहं जो सॼो ॾींहुं सुतो पियो हूंदो, सर्कैडियन रिदम तव्हांजे बायोलॉजिकल ख़िलाफ़ु टोटली ख़िलाफ़ वर्ज़ी आहे। जॾहिं उनजी तव्हां ख़िलाफ़ वर्ज़ी कंदव त स्ट्रेस हार्मोन्स बॉडी में वधंदा, जॾहिं स्ट्रेस हार्मोन वधंदा त उनखे काउंटर एक्ट करण लाइ इंसुलिन खे बि वधणो पवंदो। जॾहिं इंसुलिन उनखे बीट करण लाइ अकेलो, ॾिसो मां तव्हांखे अर्ज़ु कयो त बॉडी में अल्लाह पाक एनाबोलिक हार्मोन हिकिड़ो इंसुलिन ऐं उनजे ख़िलाफ़ु ॾिसो केतिरा हार्मोन, ग्रोथ हार्मोन आहे, कार्टिसोल आहे, एड्रिनलिन आहे, 8-10 हार्मोन त उनजे ख़िलाफ़ आहिनि। छड़ो हिकिड़ो हार्मोन आहे, हेॾां 1 जी ताक़त आहे, होॾां 10-11 जी ताक़त आहे, उहो कमज़ोर थी पवंदो। हिकु त इहो आहे त असां जेको टाइम सां मानी खाऊं, टाइम असांजो फिक्स हुजे, जेको बायोलॉजिकल क्लॉक आहे उनजे मुताबिक़। ॿियो छा आहे फैक्टर? इन खां अलावा भाई साहब ॿियो इहो त डाइट जेको तव्हां खाओ था, खाधो जेको उहा उन में लिमिट हुजे, हिकिड़ो कॉलर उनखे शामिल कयूं था। हेलो अस्सलाम वालेकुम। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम जी अदा, केरु था ॻाल्हायो? मां सलीम अहमद शेख ॻाल्हायां पियो शिकारपुर खां। थोरो ज़ोर सां ॻाल्हायो सलीम, थोरो ज़ोर सां ॻाल्हायो। सलीम अहमद शेख शिकारपुर खां ॻाल्हायां पियो। वॾी महिरबानी, छा पुछंदो? जी, मां पंहिंजी मदर जे बारे में पुछंदो चाहियां त उनजी शुगर कंट्रोल में रहंदी आहे, ऐं पर उनजी हिकिड़े सॼे पासे तां उनजो सूरु नथो वञे। असां SIUT में बि ॾेखारियो आहे मुख़्तलिफ़ इदारनि में, पर उनजी ख़बर नथी पई इहो सूरु छाजे करे आहे। SIUT में बि चवनि था त काई ॻाल्हि न आहे। खाॿे गुर्दे जी जॻह ते सूरु थो पए? सॼे पासे जी, सॼे पासे तां न, सॼे जिस्म में, बाह में, या सिर्फ़ु हेठि गुर्दे जी साइड ते? सिर्फ़ु साइड खां थी पए, बाह में नथो पए। ठीकु आहे, तव्हांखे जवाबु ॾींदा, वॾी महिरबानी तव्हांजी। अच्छा, जीअं हिन ॻाल्हि खे त मुंहिंजी मदर जो हिनखे जवाबु ॾियो त पोइ अॻिते था हलूं। त उनजो मसइलो त शुगर कंट्रोल त आहे, पर छा अहिड़ो को सबबु आहे जे सॼे पासे हेठि गुर्दे वटि जेको सूरु थो पए, उन्हनि SIUT में बि ॾेखारियो आहे, छा कहिड़ा सबबु थी सघनि था? भाई साहब इहे त काफ़ी सबबु आहिनि। हा, शुगर सां रिलीवेंस में जेकॾहिं असां ॾिसूं, चाहे शुगर कंट्रोल बि हूंदी, तॾहिं बि बीमारी थी सघनि थियूं।
हिकु इहा पॉइंट आहे। ॿी पॉइंट इहा त इहो मस्कुलर बि थी सघे थो, बोनी बोन्स जो बि थी सघे थो, नर्व्स जो बि थी सघे थो, ऐं उन खां गुर्दे जो बि थी सघे थो, गाल ब्लैडर यानी जो पिते जो उहो बि थी सघे थो, लिवर में फैट आहे, फैटी लिवर आहे उनजे करे बि थी सघे थो, बेस ऑफ राइट लंग आहे जेको उन में बि उन जे करे बिल्कुलु बेस्ट कंहिं फिज़िशियन खे ॾेखारनि ऐं पंहिंजो फुली इन्वेस्टिगेशन कराइनि त उन में इंशाल्लाह। अच्छा साईं हिकिड़ो ॿियो बि कॉलर आहे असां सां गॾु। हेलो अस्सलाम वालेकुम। हेलो अस्सलाम वालेकुम साईं। वालेकुम सलाम साईं, केरु अदा? आवाज़ साईं जेकाबाद को ॻाल्हायां थो जी। छा पुछंदो? ज़हूर अहमद। मुंहिंजो बाबे खे शुगर आहे, मानी खाए थो, निराण को बाद में बि को बि 230 240 ते शुगर जेसि थो, छाजे करे इहो थिएसि थो? वरी वरी हाणे पासे जो पासो लॻजी वियो, वरी हाणे कुझु सही थिए इहो छाजो मसइलो छा थिए इहो? कंहिं डॉक्टर खे ॾेखारियो अथव? साईं जी हा, लाड़काणे में डॉक्टर खे बि ॾेखारे थी, हुन बि दवायूं ववायूं ॾिना, पोइ फ़ाइदो कोन थियो? थोरो फ़ाइदो पियो अथसि सही, पर ओतिरो न अथसि, छा थी सफ़ा न थोरो पियो अथसि। उमिरि घणी अथसि? उमिरि घणी आहे बाबा साईं? उमिरि बसि 70 75 ईअं अथसि। ठीकु आहे, तव्हांखे चवणो अथव ओल्ड एज आहे, दवाऊं वठे थो पर कंट्रोल न पियो। छा वॾी उमिरि जा माण्हू जेके 60 साल खां मथे आहिनि उन्हनि में शुगर कंट्रोल करणु मुश्किल आहे? वाह साहब, शुगर कंट्रोल करणु न, उनजो रीज़न तव्हांखे ॿुधायां थो। जेके टाइप 2 डायबिटीज़ हूंदी आहे उन में जेके असां ड्रग्स ॾियूं था न वाहिद साहब, इहे ड्रग्स छा कंदा आहिनि, जेके ऑलरेडी प्रो इंसुलिन्स असांजे बॉडी में डिपॉज़िट हूंदा आहिनि उन्हनि खे रिलीज़ कंदी आहे। इन जो कमु इहो आहे त जेके ऑलरेडी अलाह पाक इंसुलिन ठाहे पैक्ट रखी छॾी आहे असांजे पैंक्रियास में, उनखे प्रो इंसुलिन खे रिलीज़ कंदी आहे। पोइ एतिरी एज में वाहिद साहब जेके डिपॉज़िट्स हूंदा तव्हांजा एतिरे अरसे खां, जंहिंखे शुगर हूंदो 10-15 सालनि खां, ऐं इहो तव्हांजा जेके डिपॉज़िट्स हुआ उते पैंक्रियास में उहे सॼा वॉश आउट थी वेंदा आहिनि। हाणे ज़ाहिर आहे डिपॉज़िट ई कोन्हे त उहा इंसुलिन किथां ईंदी? तव्हां ड्रग्स बि ॾींदव त कोई फ़ाइदो कोन थींदो। हा, इन जे लाइ बहितर इहो आहे त इहो मूंखे जेको लॻे थो इहे इंसुलिन ते वेंदा, इन्हनि खे रेगुलर इंसुलिन ॾियणु खपे एज़ कंपेयर्ड के ड्रग्स ते हरूभरू टाइम वेस्ट कजे। डॉक्टर साहब हिकिड़ो तव्हां ॿुधायो त खाधे में बि असांखे एहतियात करणु घुरिजे? हा, इहा ई पाण डिस्कस पे कईसीं वाहिद साहब त डाइट ऐं एक्सरसाइज़ जेको आहे इहो ज़रूरी आहे। इहो ज़रूरी आहे। डाइट में जीअं पाण अर्ज़ु ते कयोसीं त नाश्ते में तव्हां लिमिटेड डाइट खाओ, हिक जी ज़रूरत आहे अधु मानी खाओ, तव्हां बैलेंस कयो डाइट खे। बैलेंस जो मतिलबु इहो आहे त रुगो मिठो न खाओ, रुगो प्रोटीन रुगो गोश्त न खाओ। माना हिकिड़ो गादे खे एहतियात कनि, एक्सरसाइज कनि, इन खां अलावा को कुझु करे सघिजे थो ॿियो बचाव जो? वाहिद साहब ॿियो इहो आहे त मिठे जो इस्तेमालु घटि हुजे। ठीकु आहे। ऐं मानी हिक जी जाइ ते तव्हां अधु जो इस्तेमालु कयो, गोश्त हफ़्ते में सिर्फ़ु 2 दफ़ा इस्तेमालु कयो। ठीकु आहे, मतिलबु जेकॾहिं डाइट खे कंट्रोल कजे, एक्सरसाइज कजे, ऐं पोइ जेकॾहिं ज़रूरत पए त दवाउनि ॾे वञे त माना शुगर खे कंट्रोल। डॉक्टर साहब कहिड़ा जेकॾहिं शुगर कंहिंखे आहे, टाइम बि ख़तमु थियण वारो, त असांजा कहिड़ा वाइटल ऑर्गन जेके आहिनि उहे शुगर जे करे मुतासिर थियनि था, उहे वाहिद साहब हिकिड़ो इहो त पहिरियों त अखियूं जेके आहिनि, रेटिना जेके असां चवंदा आहियूं, जंहिंखे डायबिटिक रेटिनोपैथी चऊं था, अखियुनि जा जेके पर्दा आहिनि उहे ख़राबु थींदा आहिनि ऐं जल्दी उनखे कैटरेक्ट यानी मोती पाणी बि जल्दी थींदो आहे। कारो पाणी जंहिंखे असां अखियुनि में चऊं उहो बि जल्दी थींदो आहे। ॿियो इन खां अलावा गुर्दा ख़राबु थींदा आहिनि, जंहिंजे करे गुर्दा जेके आहिनि चर्बी छॾींदा आहिनि, ऐं इन खां अलावा गुर्दा सुकड़िजी बि वेंदा आहिनि। ॿियो असांजो हूंदो आहे न्यूरोपैथी, जेके नर्वस सिस्टम जेको आहे उहो बि डैमेज थींदो। हाणे इन में जीअं फुट आहे तव्हांजा, पेर बि ख़राबु थियनि था। इन में वास्कुलर यानी वास्कुलोपैथी ऐं न्यूरोपैथी ॿई थियनि था। अच्छा, दिलि ते बि को असर आहे शुगर? दिलि जे करे बि बिल्कुलु, दिलि में इहो थिए थो आहे साहब त मायोकार्डियल इन्फेक्शन आहे, इस्कीमिक यानी दिलि जो अटैक जंहिंखे असां चऊं, ऐं दिलि ओवरऑल जेकी आहे सो डायलेटेड थी वेंदी, जंहिंखे असां डायलेटेड कार्डियोमायोपैथी बि चवंदा आहियूं। अच्छा, जेकॾहिं कंट्रोल हुजे त पोइ छा इहा ऑर्गन बची सघनि था? बिल्कुलु वाहिद साहब, हिकिड़ी सेंटेंस तव्हांखे मां शेयर कयां त शुगर जे लाइ जेके कॉम्प्लिकेशन थींदियूं तव्हां उनखे टोटली कंट्रोल नथा करे सघो, बट यू कैन डिले देम। ठीकु आहे डॉक्टर साहब, टाइम ख़तमु थी वियो, पैगाम छा हूंदो, मैसेज छा हूंदो? वाहिद साहब, मां पंहिंजे नाज़रीन खे अर्ज़ु कंदुसि त पंहिंजे डाइट में ऐं जेको आहे सो वॾो एहतियात बरतनि, जंहिंमें मिठो घटि खाइनि ऐं जेको आहे सो मानी जॾहिं बि खाइजे त उहा अधु खाइजे त बहितरु आहे। ऐं हफ़्ते में 6 ॾींहं सब्ज़ी या 5 ॾींहं सब्ज़ी खाइजे ऐं 2 ॾींहं गोश्त जो इस्तेमालु कजे। ऐं कोशिशि करे पाण खे रिलैक्स रखे माण्हू, टेंशन ऐं डिप्रेशन खां दूरि रहे ऐं डेली 50 मिंट या 40 मिंट एक्सरसाइज़ ज़रूरु करे। ऐं पंहिंजो वज़न जेको आहे एडल्ट जेको आहे माण्हू मिड एज ऐं लेट एज वारो, उनजो वज़न 75 खां 70 जे दरमियान में हुजणु खपे। वॾी महिरबानी डॉक्टर अमाल अब्बासी, तव्हां असां वटि आए, तव्हांजी वॾी महिरबानी। नाज़रीन,
डॉक्टर अमान अब्बासी असां सां गॾु जेको असांखे शुगर जे बारे में ॼाण ॾियो, ॾाढी ज़बरदस्त ॻाल्हि कई त जेकॾहिं असां पंहिंजे खाधनि पीतनि में एहतियात करियूं, मिठे खाइण खां बचूं ऐं एक्सरसाइज़ करियूं, जेकॾहिं ज़रूरत पए त उन दवा जो इस्तेमालु करियूं त असां हिन मुज़ी मर्ज़ खां बची सघूं था। ऐं डॉक्टर साहिब जी इन्हनि ॻाल्हियुनि ते असां अर्ज़ु कयो त असां बहितरीन सुठी जेका असां ज़िंदगी गुज़ारे सघूं था। इन ते प्रोग्राम लाइफ लाइन जो वक़्तु पूरो थियो। पंहिंजे मेज़बान डॉक्टर वाहिद बशमावर खे इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।